अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम जे तमाम दोस्तन के भली कार ऐं ख़ुशामदीद। प्यारा दोस्तों, उम्मीद है तव्हां ख़ुशि हूंदा, ठीक ठाक हूंदा। अॼु वरी ॿियो दफ़ो अव्हांजी ख़िदमत में हिकु नई मालूमात खणी हाज़िर थियो आहियां। उम्मीद आहे तव्हां उनखे क़बूल कंदा ऐं उनजे मथां अमल कंदा ऐं ॿियनि ताईं पहुचाईंदा ऐं असांजो साथ ॾियो। हिन कम जे अंदरि अल्लाह अव्हांखे बरक़त अता फ़रमाईंदो। प्यारा दोस्तों, अॼु असां गौर फ़िक्र कयूं त उहो कहिड़ो कमु आहे जंहिंखां असां नावाक़िफ़ आहियूं, जंहिंजी असांखे ख़बर नाहे, पर हा उहो असां ज़िंदगी में कयूं था, लेकिन उहो कमु असांजे लाइ केतिरे क़दुरु ख़तरनाक आहे, केतिरे क़दुरु ख़राबु आहे। ऐं उहो कमु करण वारो माण्हू घटिया क़िस्म जो माण्हू हूंदो आहे। हा, उन कम खां असांखे महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन मना फ़रमाई आहे। उहो कहिड़ो कमु आहे? चुग़लखोर। चुग़लखोरी अॼु आम थी वई आहे। असांजा उहे मुस्लमान भाइर अक्सर माण्हू जेके आहिनि सो इन चुग़लखोरी करण में मसरूफ़ आहिनि ऐं इन जा शिकार आहिनि। सो बेख़बरी में वो चुग़लखोरी त कंदा आहिनि, करे वेंदा आहिनि, लेकिन ख़बर नाहे त चुग़लखोरी आहे छा ऐं इन जा नुक़सान कहिड़ा आहिनि। सो प्यारा दोस्तों, चुग़लखोरी हिकु अहिड़ो अमल आहे जेको असां ॿिनि खे पाण में जुदा कंदा आहियूं ऐं उन्हनि जे चुग़लखोरी जे अमल सां असां ॿिनि में नफ़रतूं पैदा कंदा आहियूं, ॿिनि खे विड़ाईंदा आहियूं, उन्हनि में मोहबतूं ख़तमु करे ऐं उन्हनि जी मोहबतनि खे असां ख़तमु करे असां उन्हनि में नफ़रतुनि जो बिज पोखींदा आहियूं। सो दोस्तों, इहो अमल सफ़ा ख़तरनाक आहे ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम असांखे मना फ़रमाई आहे। इस्लाम में इन अमल जी का बि गुंजाइश नाहे, इहो घटिया अमल आहे। सो असां कॾहिं बि पाण ॿिनि में नफ़रत पैदा न करियूं, घरनि में झगड़ा पैदा न करियूं, घरनि में जेको आहे सो नफ़रतनि खे फ़रोग़ न ॾियूं, मोहबतनि खे हमेशह आम कयूं, पाण बि मोहबत कयूं, ॿियनि खे बि मोहबत जो दर्स ॾियो। अल्लाह पाक जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त चुग़लखोर माण्हू जन्नत में न वेंदो। सो अव्हां दोस्तों सोचो त चुग़लखोरी केतिरी क़दुरु ख़तरनाक आहे। उहो अमल आहे जेको असांखे जन्नत में वञण खां रोके थो, जन्नत में दाख़िल थियण खां रोके थो। सो असां सुई वारो किरदारु अदा करियूं, कैंची वारे किरदार खां पाण खे बचायूं। सुई हमेशह ॿिनि खे हिकु कंदी आहे, कैंची हमेशह हिक खे कटे करे ॿ करे छॾींदी आहे। सो दोस्तों, इहे कमु असांजे लाइ ख़तरनाक आहे। सो असां इन्हनि कमनि खां बचूं, जेके अहिड़ा कम आहिनि जिन में नफ़रतूं पैदा करणु, झगड़ा झेड़ा कराइणु, इहे कम असांखे दुनिया जे अंदरि रुसवा कंदा ऐं आख़िरत में असांखे जन्नत में वञण खां रोकींदा। बसि अल्लाह पाक जी दरबार में दुआ आहे, अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी बि इंशाअल्लाह ॿियो दफ़ो अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।